इहा ॻाल्हि न आहे, माफ़ी चङो साईं, हाणे इजाज़त। चङो बाबा। बाबा ॿियो को कमकार? न साईं, तव्हां सां शमीर ख़ान जी हुज़ूर खाई कईसीं। हूअं जाफ़र अली ख़ान हुजे त हुन सां ॿ अठ खणूं। भायां तो जाफ़र अली ख़ान अञा शमीर ख़ान जे ॻोठ में ई आहे। बसि साईं, अव्हां साईं ॿ अठ दुआ जा खयासीं, ॻाल्हि साॻी आहे। जीअरनि इंसाननि जे वस में त रुॻो इहा ई ॻाल्हि आहे, दुआ जा अठ खण, ॿियो त कुझु करे नथो सघिजे। बराबरि बाबा। हूअं जाफ़र अली ख़ान मूंसां मिलियो हो, थाणे ते आयो। थाणे ते आयो? खैरम आयो? मिड़ई लालूअ जी पारत खण आयो। लालू जी पारत? न न, इहो असांजो वड़ी कोन जो वतो लोचन ऐं लोफरनि जूं पारतूं कंदा। बाबा तूं पंहिंजी कानूनी कारवाई कर। अवी ख़ातिरी रखो आई साहब, अवी असांजा बुज़ुर्ग आहियो, जीअं हुकुम कंदा तीअं कंदासीं। चङो, हाणे मोकिलाणी कर। चङो कर, माशा। छोकरा, जाफ़र अली ख़ान खे चओ मूंसां अची मिले। वाह जो नालो रोशन कंदो पंहिंजे अबनि ॾाॾनि जो। मुंहिंजी सॼी उमिरि जी कमाई नालो नामूस चट करे छॾी। न सलाह न मसलियत, रुगो पे पंहिंजी मर्ज़ी हलाए। बसि साईं, हवा ई अहिड़ी लॻी आहे जो हर को भाए त तर जो ॾाढो मुड़ुसु थिया। छा ॾाढो मुड़ुसु आहे जंहिंजे हथ में चोर ऐं धारियल हुजनि? इहा का चंग मुड़सी त कान्हे। साईं, रईस जाफ़र अली ख़ान बि को पाथारीदार कोन थियो आहे। ॻोठ जो छोकिरो सम्झी लालूअ जी पारत कई हूंदाई, इन में त का अरबा ख़ता कान्हे साईं। अड़े बाबा, जेकॾहिं अहिड़ा पिरकार रहियसि त पाथारीदार थियण में का देरि लॻंदसि छा? ॻोठ जे माण्हुनि जो जेकॾहिं एॾो ख़्यालु अथसि त घटि में घटि मूंखां त मोकल वठी आ। साईं जाफ़र ख़ान घर ते त कोन्हे? चङो ठीकु आहे। साईं, अमी पाण सियाणा आहियो, जुआन जमान औलाद खे नरमीअ सां सम्झाइजे। गर्मी ॾेखारींदा त जुआन औलाद जो रत अॻे ई गरम आहे साईं। रईस वॾा, माण्हू लोह त कोन्हे जंहिंखे तपाए सऊं कजे। छोकरी, ये जाया भाॼी वठण जी? हाँ, हल हलो रंधिणे में। ॿाहिरि निकिर, वञ पिणे जे अॻियां। चवराए थो मोकिली त घर में कोन आहियां, कोए वांगुरु ॿेर में लिखियो पियो आहीं। लिको छा लाइ पियो आहियां? पंहिंजे घर में वेठो आहियां। हूअं चवंदी आहियां त सॼो ॾींहुं ॿाहिरि हूंदो ई, घर में वेही कोन थो। जे वेहां थो त इहे ताना आहे मेणा। दिली तोसां पुॼण मुंहिंजी वाह कान्हे का। मूंसां पुॼण जोॻो आहीं, चाचे हाजीअ खे मुंहुं ॾे त ख़बर पवे। हिन उमिरि में ॿार कहिड़ो मुंहुं ॾियां? छॾेसि भली कावड़ जे। हूअं बि पुणे माण्हू जी कहिड़ी कावड़ आहे, अचे बि जल्दी वञे बि जल्दी। पाण जॾहिं थधो थींदो त मुंहुं चढ़ंदोमांसि। हा, इहा ॻाल्हि पाण सुठी। जे चाचो हाजी कावड़जे त घर में लिखी वेहज, जे थधो थिए त अॻियां पोयां फेरियूं पियो ॾिज, सदाई पियो पीउ जूं मोहताजूं कढज। कॾहिं पंहिंजनि पेरनि ते मथां बि? पंहिंजनि पेरनि ते न बीठो आहियां त बाबा जे पेरनि ते बीठो आहियां। ए हाणे ठहियो ठहियो, टके पैसे लाइ पीउ जे अॻियां हथ टंगियो बीठो आहीं। होॾा अनवर ऐं इब्राहिम वारनि खे ॾिस, अयाशूं पिया कनि। उन्हनि लाइ सभु कुझु आहे, बाक़ी असां लाइ पिनियो टुकुर रखियो आहे। आशी, तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? बाबा सां वेठा। अड़े अॼु न सुभां हूअं ई ज़मीन असांखे मिलणी आहे। हरूभरू वड़ूं छो वञा, माण्हू छो खिलायां? शाबे शाबे, तो जहिड़ा सालिया पुट किथे किथे? ऐं ॿुधाए थी छॾे जाफ़र, इन आसिरे में उमिरि ॻरी वेंदी। चाचे हाजी जी ॼमार खुटण जी कान्हे। तूं सदाई पियो पीउ जी मुंशी थियो गुज़ारज। पुछी थी बाड़े जो ॻाल्हियूं पुट। तूं चवंदी आहियां त बाबा घर में वेही छो नथो? बिल हिन त मुंहिंजा तण तपाए छॾिया, वेहण वेहो करे छॾियो थिए। अम्मा, बाबा वीचारो छा करे? पाण घर में सभु कुझु आहे, जेको खपे सो ॾाढा वठो ॾे। एॾो भाई थो पोइ बि। तूं माठ करे वेह। तूं कॾहिं ख़बर ॾिठी आहीं? ॾाॾाणनि जो केॾो सेक थो अचेसि।
थोरी ॻाल्हि कर तखणी निड़ीअ खां वठंदी। हाणे तुंहिंजो वारो आयो आहे पुट। ॿई पीउ धीअ हिकु सलाह आहियो, मुंहिंजी त ॻाल्हि कंहिंखे वणे ई कोन थी। भाजाई, ओ भाजाई, आहे को बचल मानी टुकर? अॻ में कॾहिं मानी कान मिली अथई जो फ़क़ीरनि वारियूं सदाऊं हणंदो पियो अची? हा तो जहिड़ियूं भाजायूं जीअं बचन रोल ॾेर छो बुख मरंदा? कीअं मां सॼो ॾींहुं रुली रुली हिन महिल अची दाहूं कंदो। अॼु पिणे पे तुंहिंजी पुछा कई पुट। मुंहिंजी छा लाइ? अलाए पुछे पे त आहे किथे। भाजाई, जी बाबा से सुतो पियो या जागे पियो? जागे पियो। जागे पियो? मरी वियासीं भाजाई। वञी थी अचीस, तेसि ताईं आऊं मानी कोसी कराए थी वठां। वञ, शाबाश। चङो। बाबा साईं, अम्मा ॿुधायो त अव्हां मुंहिंजी पुछा पे कई। अरे बाबा तूं आहीं किथे? सॼो ॾींहुं अलाए कहिड़नि खफ़नि में लॻो पियो। कुझु न बाबा साईं, मां त हिते ई हूंदो आहियां। बाबा थोरो ॿनी ॿारे ॾांहुं बि ध्यानु ॾियो। हिन उमिरि में ॿाऊं बि ॿनियूं संभालिया। जीअं मां हुकुम करियो बाबा साईं। हुकुम करियो? अलाह पंहिंजियूं अखियूं को ॾिनियूं अथव जो पोड़े पीउ जो खणी हथु वंडायो। कॾहिं पंहिंजे कमकार सां त लॻो, सॼो ॾींहुं पिया रोलो। बाबा वञी मानी खा ठरे ते वञ। हा हा वञ, मूंखे का ज़रूरत कान्हे तुंहिंजी। हल हल। हाजी, तूं बि लॻाईस त साईं कंहिं कम सां। किन थलो लठ खयो कमदार सां ज़मीनुनि ते बीठो हुजे छा? ऐं इहो थोरी त चवां वञी हर काए। थोरो ॿनी ॿारे ॾांहुं ध्यानु ॾे। माण्हू खे पंहिंजो शौक़ु हूंदो त कम जी ख़बर पवंदी, पर हिन खे आहे कुतनि पालण जो शौक़ु, ऐं हुन जाफ़र ख़ान खे वरी थियो आहे ॾाढे मुर्द थियण जो शौक़ु। हाजी, हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चओ। हाणे पाण थी आई सफ़ा पोड़ा। पाण भाइयूं त औलाद बि ईअं ई करे जीअं असीं था करियूं। सो हाणे उहो ज़मानो कोन्हे। हाणे त औलाद जवान थिए त बसि इहा ई दुआ रब खां घुरिजे त रब शल सान्या ॾे। हा सच थी चई बख़्तावर। भित जॾहिं घणी पुराणी थी वेंदी आहे न, पहिरीं हुन जा चापोड़ा लहंदा आहिनि। कोई कॾहिं किथां सिरूं किरण शुरू थींदियूं आहिनि। भायां थो त सिरनि किरण शुरू कयो आहे। भित लाइ कॾहिं डही अची पट पवंदी। चाचा साईं, जुड़ियो ॿार दर ते आयो आहे, संदसि पोटे खे नांग ॾंगे विधो आहे। हाँ? अरे बाबा पोइ छोकिरे खे खणाए वञे अस्पताल। अब हाणे इजाज़त ॾियो त हाणे जीप में खणाए वञूं। तूं गॾिजी वेंदेसि? हा आऊं त अची। ख़ुदा ॿार खे हयाती ॾे। हाजी, जीप ॾींहुं भल वञनि, ख़ैर जो कमु आहे। हाँ बाबा जीप खणी वञ, जल्दी वञ, देर न कर। शाबाश। अल्लाह पनाह ॾींदो ॿार खे। अरे अब्बा, आऊं सदके वञाए। अॼु सुबुह खां मुंहिंजी अखि पे फड़की। अम्मा ख़ुशि आहीं न? अब्बा तूं त ख़ुशि आहीं न? अम्मा अॼु बाबा मूंसां चङी जुठ कई आहे। छो अब्बा, ख़ैर त आहे? अम्मा बाबा खे नियापो मोकिलियो बि त मूंखे गाॾी मोकिले। इंतज़ार करे करे नेठि बस में धिका खाईंदो आहियां। इहो त मूंखे ॿुधाई ई कोन। बाक़ी इहा ख़बर पई हुई त गाॾी ख़राब थी पई आहे। हा त बाबा वठंदो खटारा गाॾियूं त पोइ इहो ई हाल थींदो। अड़े अब्बा, संदसि हथ में आहे छा जो नई गाॾी वठंदो? हर ॻाल्हि में त ॾाढे जो मोहताज आहे। पाण त सॼी ज़िंदगी सूरनि में गुज़ारी, पर बच्चनि खे बि सूरनि में विझी छॾियो अथसि। पोड़ा बि मरण ताईं मिल्कियत खे चिंबड़िया पिया वता आहिनि। अलाए जे कॾहिं जिंद छुटंदी हिननि पोड़नि मां। चङो अब्बा, तूं छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। तूं हथ मुंहुं धोई वटि त मां तुंहिंजे लाइ मानी तयारु करायां। अम्मा आऊं वञा थो ॿाहिरि। छो अब्बा, अञा हाणे त आयो आहीं। मानी टिकी खाई आराम कर।
अमा चक्कर हाणे टिपो माने कंदे ठीकु आहे वञा थो बाबा बाबा ही पानी मवाली बाबा कुछ अच्छा जो ख्याल अरे बाबा तहां जे कदम सां लगो पिया अचे बिस्मिल्लाह अचे अस्सलाम वालेकुम सलाम भलो भलो करे बाबा आबाद आबाद हुंदो खुश आहिनि मवाली दुआऊं खपनि बाबा आबाद हुंदो अच्छा अब्दुल्ला खुश आहीं भली आहिनि साहब भाई भली आहे खुश आहीं न पुटु वॾा नंढा भली करे खुश आहीं महिरबानी महिरबानी वाह मवाली यार तोरो तारो दा आबाद लॻो पियो आहे आबाद बाबा आबाद दुआऊं खपनि तव्हांजूं बाबा निसार साईं मवाली जे उतार ते रंग लॻा पिया आहिनि असीं कॾहिं कॾहिं जी निकिरंदा आहिनि भला दादा खे ख़बर कोन्हे छा ए बाबल साईं मिड़ई लिक छप में पियो कमु हले बाबा साईं भला यूनिवर्सिटीअ में कीअं लय आहे पाण अची ॾिसो वॾा रोब आहिनि हुते पंहिंजा लीडर पीडर सभु यार थी विया आहिनि निसार कर तव्हां पाण बि लीडर थी वञो न चवनि था लीडरनि खे वॾा मज़ा आहिनि यार लीडर थियण वरी कहिड़ो ॾुखियो कमु आहे यार गुआए न हुनखे दाबो ॾियणो पंहिंजो दबदबो आहे पर अञा त पहिरियों साल आहे ॿिए साल पाण बि लीडर हूंदासीं सदक सदक बाबा साईं भला सुखो पाणी थींदो न हाणे न अच्छा अब्दुल्ला में थोरो कमु हो हा भलो इन करे आयुसि अच्छा बाबा हुकुम खाधू हुकुम अच्छा पोइ उथो त ॻाल्हाए हा पुटु हा अकेला ई न ॻाल्हाए हलिया हलिया बाबा हलिया हलिया चाचा अॼु मुंहिंजी ॾाढी बेइज़ती थी आहे केरु आहे उहो नालो ॿुधाए त ख़बर त वठांसि चाचो अनवर हा प्रकार कहिड़ी थी आहे चाचे अनवर खे हरण खे बचो घुरम तो जवाबु ॾेई छॾे पंहिंजा नंढो आहे मां खे धार कोन कंदुसि मथां न वञी हा बाबा ऐसा गोचा चोचा तो ये जवाब दे हा पर खैर तूं दिल में न कर यार ठीक हो तू चाचा वेठा आहिनि पर चाचा छामे छोड़ी आहे पापा पापा तू रुगो हिम्मत झल बाक़ी कम नीचे ठीक आहे चलो बाबा हाणे असां हलूं था को हुकुम था हाज़िर आहियूं यारो यारी बाबा सदा ई गॾु कुत्तो